हिन वीडियो जा पहिरियां थोड़ा मिंट सिंधीअ में हूंदा एंड लास्ट जा इंग्लिश में। मां चङनि ॾींहंनि खां 2-3 हफ़्तनि खां थोड़ी परेशान लगी पई आहियां। मूंखे तव्हां सां कुछ ॻाल्हाइणो आहे त हिन वीडियो में मूंखे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। मां सिंधी फिल्म फेस्टिवल यूट्यूब चैनल लास्ट ईयर चालू कयो 2 डिसेंबर ते एंड हाणे साल थियण वारो आहे। 100 खां मथे मां वीडियोस ठाहे चुकी आहियां पंहिंजे ॿिन्ही चैनल्स खे मिलाए करे, द सिंधी गर्ल एंड सिंधी फिल्म फेस्टिवल। मूंखे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे इन बारे में कि जेको मां कयां थी उन कम जो कुछ वैल्यू आहे। मां फ़ाइदो न पुछंदमि छाकाणि हर ॻाल्हि में मां फ़ाइदो न ॾिसंदी आहियां, बट मां परेशान इन करे लगी पई आहियां छाकाणि त हिन लास्ट 1-2 महीननि में मां चङनि साहेड़ियुनि सां मिली आहियां, पंहिंजे मुंहिंजो स्कूल जो साहेड़ियूं, कॉलेज जा दोस्त, मुंहिंजा रिलेटिव्स एंड उन्होंने भी मुझे भाभी मूंखे फ़ोन ते पुछई कैसे हो ननंद जी। मां चवनि अरे भाभी सिंधीअ में ॻाल्हायो एंड मुंहिंजी स्कूल जी साहेड़ी जॾहिं मूंसां मिलण आई त रखी रखी हिंदीअ में पई ॻाल्हाए एंड मूंखे ईअं कंहिंखे चवणु न ईंदो आहे डायरेक्टली कि प्लीज़ सिंधीअ में ॻाल्हायो। हर कंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे जंहिं भाषा में खपे ॻाल्हाए। मूंखे ख़ाली ईअं थो लॻे कि मां जेके यूट्यूब वीडियोस ठाहियां थी, जेके मां व्लॉग्स ठाहियां थी, अलॻि अलॻि जॻहियुनि ते वञा थी एंड उन्हनि खे रिकॉर्ड करे तव्हां लाइ अपलोड थी कयां, छा तव्हांखे उहे वणनि नथा। एंड ॿी ॻाल्हि, तव्हांखे लॻे थो कि मां जेके वीडियोस ठाहियां थी एंड जेके वीडियोस तव्हां ॾिसो था उन सां सिंधी भाषा खे बचण जो स्कोप आहे। माना स्कोप खे इंग्लिश में छा चइबो आहे, उम्मीद आहे कि कुछ थींदो, छाकाणि मां सिंधी भाषा जा गॾु चरी आहियां। मां इंग्लिश लिटरेचर में 2-3 डिग्रीज़ कयूं आहिनि ऐं चाहियां त मां जाम सुठी प्रॉपर नौकरी वठी थी सघां, करे थी सघां। एंड कीअं सम्झायां मां तव्हांखे, हिन 1 साल में मुंहिंजे टीम ऐं मां असां पंहिंजी जान लॻाए छॾी आहे इन चैनल लाइ। जेके बि असां वीडियोस ठाहिया आहिनि उन जे पुठियां जाम महिनत लॻी आहे, जाम पैसा लॻा आहिनि, बट मूंखे ख़ाली तव्हां खां मूंखे लॻे थो जेको मां तव्हांखे चवणु थी चाहियां उहो इहो आहे। जंहिं महिल मां वीडियोस ठाहींदी आहियां त मां ईअं सोचींदी आहियां कि हा मां वीडियो ठाहे दरिया में विधो, मां यूनिवर्स में विझी थी छॾियां सिंधीअ में वीडियो ठाहे, छाकाणि मूंखे पई आहे सिंधी भाषा खे बचाइणी, त मूंखे कमु करणु खपे। मूंखे ईअं न वणंदो आहे पुछणु कि तूं छा थो कमु करे सिंधीअ लाइ, या हा ठीकु आहे ॿियो कोई करे सिंधीअ खे जंहिंखे बि बचाइणो आहे। अगरि मां कुझु सोचां थी त उहो मूंखे पाण खे पहिरियों करिणो आहे, अगरि मां उन ॻाल्हि में चेंज आणणु थी चाहियां त अॼु जी जनरेशन जेकी आहे, अॼु जी जनरेशन में चङा अची विया जेके हाणे ॿार स्कूल था वञनि, जेके नंढा आहिनि ॿार एंड जेके अॼु जा माउ पीउ आहिनि जिन खे हाणे ॿार ॼाया आहिनि एंड ऑल्सो जेके वॾा आहिनि, जेके 60, 70, 80 जे एज रेंज में आहिनि, उन्हनि सभिनीनि सां मां रोज़ मिलां थी, डेली बेसिस ते मिलां थी एंड मूंखे ईअं थो लॻे कि हा मां सिंधी वीडियोस ठाहे करे यूट्यूब ते विझां थी, उहा हिकिड़ी आखाणी आहे, बट ॿी आखाणी जेकी आहे उहा आहे रोज़ जी आखाणी। जिन माण्हुनि सां मां मिलां थी, जिन माण्हुनि सां मां सिंधीअ में ॻाल्हायां थी, मां उन्हनि खां पुछां थी कि तव्हांजा ॿार सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहिनि, हो चवंदा आहिनि न। त पोइ जेके एल्डर्स आहिनि 60, 70 जे आसपास आहिनि, मां उन्हनि खां पुछंदी आहियां पोइ तव्हांखे हले, तव्हांजा पोटा ॾोटियूं नथा ॻाल्हाइनि, चवंदा आहिनि उहो त माउ पीउ जी मर्ज़ी आहे न। त माना ईअं घुमी फिरी ॻाल्हि ख़ाली हर कोई चवंदो आहे कि उहा त चॉइस आहे, उन ते ईंदो आहे। एंड मूंखे तव्हां खां पुछिणो आहे, आई नो इहो हिकिड़ो दौर आहे, मां थोरो परेशान लॻी पई आहियां छाकाणि मूंखे टाइम जी ॾाढी वैल्यू आहे, मूंखे जाम क़दुरु आहे टाइम जो। असां जाम टाइम था लॻायूं हिकु वीडियो सोचण में, शूट करण में, एडिट करण में, अपलोड करण में। एंड अगरि तव्हांखे लॻे थो कि असांजी सिंधी भाषा जो कोई फ्यूचर न आहे, या तव्हां जेको वीडियो ॾिसो था उहो सिंधीअ में अगरि तव्हां न ॻाल्हाईंदा आहियो त प्लीज़ मूंखे हेठि कॉमेंट्स में ॿुधायो, मूंसां ॻाल्हायो। मां ॾाढी परेशान लॻी पई आहियां कि जेको बि मां कयां थी इन 1 साल खां उनजो कुझु वर्थ आहे, उन जी काई वैल्यू आहे। एंड अगरि थोड़ा ॼणा बि अगरि सिंधीअ में ॻाल्हाइनि था घर में एंड किन जे दिलि ताईं बि अगरि मुंहिंजो कुझु कमु पहुतो आहे त प्लीज़ मूंखे कॉमेंट्स में ॿुधायो, छाकाणि त मां उन्हनि बि इंस्टाग्राम ते पुछो माण्हुनि खां कि मां यूट्यूब करणु बंदि कयां एंड 95% माण्हुनि मना कयो, बट ख़ाली वीडियोस ॾिसणु हिकु ॻाल्हि आहे एंड उन वीडियोस खे सपोर्ट करणु। मां नथी चवां कि हा तव्हां मुंहिंजा वीडियोस ई ॾिसो, ॿियो कुझु न ॾिसो ऐं जाम शेयर कयो, ऑफकोर्स उहो बि कयो, बट एक्चुअल में बि सिंधी ॻाल्हायो। द होल
जेकी सॼी पॉइंट आहे मां जेको कमु कयां थी उहो इहो ई आहे कि असांजी सिंधी भाषा बचे। मां जाम पसीना मां जाम ॼणनि सां मिली आहियां जिन मूंखे गारंटी चयो आहे कि सिंधी भाषा वेंटिलेटर ते आहे, एंड मां इहो रोज़ ॾिसी बि रही आहियां। बट किथे त मां एॾी ऑप्टिमिस्टिक आहियां, एॾो पॉज़िटिव सोचण वारी छोकिरी आहियां जेकी विश्वास नथी करणु चाहे कि हा अहिड़ी हालत आहे सिंधी भाषा जी। मूंखे बसि पंहिंजो कमु करिणो आहे, ॿियो कुझु न ॾिसणो आहे, हॉर्स ब्लाइंडर्स लॻाए करे अॻियां वधिणो आहे, सिंधीअ में वीडियोस ठाहिणा आहिनि। बट आई थिंक मूंखे सोचणु खपे कि मां जेको कयां थी उन जी काई वैल्यू आहे कि न, एंड उहो तव्हांखे ई मूंखे ॿुधाइणो पवंदो। छाकाणि त मां वीडियो ठाहे विझां थी, उन खां पोइ 200 माण्हू, 1000 माण्हू, 2000 माण्हू जेको बि इहो वीडियो ॾिसे थो, हर हिकु माण्हूअ खे मां रिक्वेस्ट थी कयां प्लीज़ मूंखे हेठि कॉमेंट्स में ॿुधायो तव्हांजे घर में छा सिचुएशन आहे, तव्हांजे हिसाब सां सिंधी भाषा जो छा फ्यूचर आहे, एंड तव्हां पाण सिंधी ॻाल्हाईंदा आहियो की न। छाकाणि त मां जाम रिसर्च कंदी रहंदी आहियां कि मां व्लॉग्स कीअं अञा सुठा ठाहियां, ऐं मूंखे व्लॉगिंग करणु जाम वणंदो आहे। मूंखे लॻंदो आहे कि व्लॉग सां माण्हू मूंसां गॾु थो हले। फॉर एग्ज़ाम्पल जीअं मां होजमालो फेस्टिवल ते वियमि जय हिंद कॉलेज में, या भगवंती नावानी जे वर्सी ते वियमि, त मां तव्हांखे गॾु वठी हलियमि, मां वीडियो ठाहियो, पोइ एॾो 2-2, 3-3 कलाक जी कॾहिं कॾहिं फुटेज हूंदी आहे, उन मां एडिट करे 10 मिंटे जो 20 मिंटे जो वीडियो ठाहींदी आहियां मां। त हर शइ लाइ ॾाढी महिनत आहे, मां पंहिंजी जान लॻाए छॾी आहे, मुंहिंजी टीम पंहिंजी जान लॻाए छॾी आहे सभु कमु करण में। असां वेठा सोचींदा रहंदा आहियूं कीअं नेक्स्ट वीडियो ठाहियूं, छा कयूं। जीअं असां पार्टीशन सीरीज़ लाइ 2-3 महीना अॻु खां तयारी कई हुई इहा करण लाइ। त मूंखे बसि तव्हां खां पुछिणो आहे, एंड अगरि तव्हांखे लॻे थो फ्यूचर न आहे त पोइ मूंखे लॻे थो कि मूंखां त इहो चयो बि नथो वञे कि मां यूट्यूब न कयां। बट सच्ची मूंखे ॾाढो ख़राबु थो लॻे सिंधीअ जे बारे में, एंड आई डोंट नो, मूंखे सम्झ में नथो अचे मां छा कयां। तॾहिं मां सोचियो तव्हां सां वेही करे ॻाल्हायां कि मां परेशान आहियां, साल थियण ते आयो मां वीडियोस ठाहियां थी, बट उन्हनि वीडियोस मां कुझु खरतेल निकिरे थो कि न कि हर कोई ख़ाली हिंदी ऐं इंग्लिश ॻाल्हाइण में इंट्रस्टेड आहे। त पोइ मां बसि ॿियो कोई जॉब ॻोल्हियां ऐं ॿियो कुझु कयां। मां एॾी दिलि सां, एॾी आस सां हे वीडियोस ठाहियां थी, त अगरि तव्हांखे लॻे थो कि ठाहिणु खपनि, तव्हांखे वणनि था, त प्लीज़ मूंखे हेठि कॉमेंट्स में ॿुधायो। मूंखे तव्हां खां ॿुधणो आहे, तव्हां सां ॻाल्हाइणो आहे, त प्लीज़ ॿुधाइजो। ऐं मूंखे तव्हांखे इहो बि चवणो आहे कि मुंहिंजी हिकु बेस्ट फ्रेंड मराठी आहे, मुंहिंजी हिकु बेस्ट फ्रेंड गुजराती आहे। हिंदी त छॾियो, हो पंहिंजे ॿारनि सां इंग्लिश बि न ॻाल्हाईंदियूं आहिनि घर में, ऐं मां ॾिसां थी हो कीअं थियूं पंहिंजे ॿारनि खे वॾो कनि। ऐं मां ॾिसां थी कि मुंहिंजे पप्पा जे साइड जे फैमिली में, मुंहिंजे मम्मी जे साइड जे फैमिली में कीअं मुंहिंजूं भाभियूं ऐं मामियुनि जो नुंहुर वॾो थियूं कनि, ऐं मूंखे जाम बुरो थो लॻे सच्ची में। बट आई नो कि इहा मुंहिंजी मर्ज़ी न आहे, हर कंहिं पेरेंट्स जी मर्ज़ी आहे कि उहो पंहिंजे ॿारनि खे छा था सेखारनि, कीअं था वॾो कनि। बट इंग्लिश, हिंदी, मराठी इहे कंपलसरी हुया मुंहिंजे स्कूल में सब्जेक्ट। इन करे मूंखे, अगरि मां हाणे मराठी ॻाल्हायां न, तव्हांखे लॻंदो मां मराठी छोकिरी आहियां, एॾी सुठी मूंखे मराठी ईंदी आहे। हिंदी में मां टॉपर हुयमि, स्कूल कॉलेज टॉपर हुयमि। बट इन्हनि भाषाउनि सां गॾु गॾु मूंखे जाम फ़ख़ुरु थींदो आहे कि मुंहिंजे माउ पीउ मूंखे सिंधी सेखारियो। ऐं ईअं न कि घर में ॿी काई भाषा हलंदी हुई, ख़ाली सिंधी हूंदी, माना ऑप्शन ई न हूंदो हुयो। ऐं कॾहिं असां सोचो ई न कि सिंधीअ में न ॻाल्हाइणो आहे। बट हाणे मां ॾिसां थी जाम टाइम फिरी वियो आहे, एंड अॼु जा आई डोंट नो अॼु जे माउ पीउ खे छा खपे, या सिंधी सॾाइण में पाण खे छो फ़ख़ुरु नथो फील थिए, या सिंधी छो नथा सेखारनि ॿारनि खे। मां अञा ताईं उन प्रॉब्लम ते ईअं पॉइंट न करे सघी आहियां, मूंखे सम्झ में नथो अचे। बट मूंखे बसि तव्हां सां इहो ॻाल्हाइणो हुयो। ओके, सो आई हैव बिन disturbed, a little disillusioned since a few weeks now. I want to ask you guys, the videos that I'm making in Sindhi mostly and a few in English, are they actually going to make a difference to the state of Sindhi language, the present state of Sindhi language? I have been meeting friends and family and extended family, relatives, and I just have been thinking whether what I'm doing is worth it or not. And I'm not saying is it profitable or not, there's a difference. I am not making any money off of YouTube, and in fact we are investing a lot of money. My team and I have been working very hard to brainstorm about the kind of videos that we want to make, to actually make the videos, to edit them, to learn how to edit, to learn how to vlog. I love vlogging. I feel without you coming to the actual place, actual event, I can take you to the event, and you know, I like making vlogs, but I want to know from you guys whether what I'm doing is
actually going to make a difference or not. It's going to be 1 year since we have dedicated our lives to Sindhi Film Festival and the Sindhi Girl YouTube channel. But so there are two kinds of realities. One is when I make the videos and I put it out in the universe and I just hope for the best. I genuinely do, because I'm a very optimistic person. But the other day, my friend called me. It was past midnight and he called me and he said, look, I want to tell you straight on your face, I think what you're doing is not going to work out. You're wasting your time, you're wasting your energy. And he sure had the guts to tell me this. I was shocked. I didn't have anything to say because I was myself going through this and thinking all this since a few weeks. So the second reality is me living the reality, right? So I'm meeting my relatives, I'm meeting my friends. Even the other day, my school friend came to meet me, and halfway through she was just talking in Hindi. Halfway through she was talking in Sindhi and English. And I was like, how do I tell her, can we just stick to one language? And it's not a statement, a cool statement to make if you can just randomly switch or randomly talk in Hindi. Even at my relatives' house, I'm seeing how the kids are being brought up. And on the other hand, one of my best friends is Marathi, one of my other best friends is Gujarati. I'm seeing how they are raising their daughters, I'm seeing how they are raising their kids. Forget Hindi, they're not even talking in English with their kids in their homes. So I'm seeing the importance of mother tongue in the houses around me, and I like observing people. I like observing their behaviors and traits. So I just have been thinking, am I wasting time doing what I'm doing? If nobody is going to talk in Sindhi, what is the point of making Sindhi videos? And I'm not being selfish here. There are many content creators out there who are making Sindhi videos, but I value time a lot and I constantly keep researching how to make the best vlog, this, that. Instead of that, I can actually put my 2 masters to use. I can actually put so much of my English literature to use and just get a good job and just be happy and not care about this. But that is not something my heart will be okay with. I really am worried about the state of Sindhi language, and I have been wanting to do something about it. So since a few years now, I have been doing something about it. And I am very blessed with the amount of work that I'm getting, with the amount of invitations that I'm getting. But I do want to ask you, if you watch my videos, please do let me know whether you talk in Sindhi at home, whether you think that these videos are useful. I don't know how to measure that. Whether they are adding value to your life, and whether you think what I'm doing is worth doing. I want to talk to you. I want to have a communication with you guys. Just please help me out. Couple days ago, I also did a poll on Instagram asking the same, and 95 something percentage answered no, that I shouldn't quit YouTube. But I guess what I'm looking for is a dialogue, a communication about whether what I'm doing is worth it. Not just me, all the Sindhi creators out there. Because if everyone has given up listening to Sindhi music, talking in Sindhi at home, so I guess we are just a bunch of stupid people making videos in Sindhi and hoping, just hoping against hope, you know, that something will happen, that we can make a change. Usually I'm a very optimistic person, but I have been bothered by this since a few weeks now, and I thought you should let me know. And I thought you should know about this because I prefer a healthy communication. Please do give me your thoughts, suggestions, feedback in the comments below. And thank you for watching this video. Thank you for listening to this. And thank you for making me feel like I can talk to you about this. This means a lot to me. Thank you. I look forward to talking to you in the comments. Also on Instagram, the Sindhi Girl Sindhi Film Festival. Thanks. Bye.